अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां यहाँ बरकत बलोच। असीं रोज़ जे बुनियाद ते ख़बरुनि जो जेको सिलसिलो आहे जारी रहंदो आहे ऐं तव्हां सां खोड़ सारियूं ॻाल्हियूं बि थींदियूं आहिनि। यकीनन असांजी कोशिशि हूंदी आहे त जेके असांजा आवाम जा मसइला आहिनि अहज आहिनि उहे इज्तिमाही तौर ते उजागर कजनि त जीअं उन्हनि जो को तदारुक थी सघे। पर ख़ासि तौर ते अॼु जेको असांजी गुफ़्तगू जो आहे महवर आहे मौज़ू आहे उहो अलॻि आहे, कुझु उन जी हैसियत कुझु अलॻि आहे ऐं उन में को पैगाम कुझु अलॻि आहे। उहो अॼु जो पैगाम आहे व्हाट्सएप जो इस्तेमालु। असां जॾहिं माज़ी में वेंदासीं त जॾहिं सहाफ़त जी दुनिया में हुआसीं त उन दौरान असांखे हीअ सभु शयूं मोकिलण जे हवाले सां ख़ासि तौर ते FTP इस्तेमालु कंदा हुआसीं ऐं वीडियोज़ उन में रखंदा हुआसीं जेके उते पहुचंदियूं हुयूं। पर व्हाट्सएप अचण खां पोइ जेका सहाफ़त आहे हिकु त आसान थी पई आहे, पैगाम मुंतक़िल करण जे हवाले सां ईज़ी हिकिड़ो तरीक़ो आहे, तमामु सुठी ऐप आहे इहा। त इन में हिकिड़ी हिन टाइम जेको इशू आहे उहो इहो आहे त असां वटि जेके पढ़ियल लिखियल दोस्त आहिनि या पढ़ियल लिखियल समाज आहे उन में बि हिकिड़ी अहिड़ी हैबिट थी पई आहे जो हू व्हाट्सएप ते पढ़ियल लिखियल हुजण बदिरां मैसेज करण खां गुरेज़ कनि था। मैसेज करे लिखी करे हिकिड़ो लिखियल मैसेज तव्हां कंहिं बि कचहरी में कंहिं मीटिंग में हिकु नज़र दौड़ाए तव्हां उन मक़सद खे पढ़ी सघो था। मतिलबु त अगरि का मीटिंग आहे कलाक जी त तव्हांजो एमरजेंसी पैगाम आहे त माण्हू उनखे नज़र दौड़ाए उनखे पढ़ी सघे थो। पर जेकॾहिं 5 मिंटनि जी वॉइस आहे त उनखे माण्हू ॿुधी नथो सघे। ऐं अगरि अहिड़े क़िस्म जूं 10 वॉइस अची वञनि त 50 मिंट थिए थो, अगरि 20 वॉइस अची वञनि त उहे कलाकनि जो सफ़र कनि थियूं, उन्हनि खे ॿुधण जे लाइ कलाक घुरिजनि। हाणे तव्हां अंदाज़ो करे सघो था त जेकॾहिं एतिरा वॉइस अचनि ऐं उन में को ख़ासि आवाज़ हुजे, तव्हांजो वॉइस मैसेज हुजे जेको न ॿुधी सघिजे ऐं या वरी उन में को अहिड़ो पैगाम हुजे जंहिंजो तदारुक गौर तलब हुजे या उनजो ॿुधणु इंतिहाई ज़रूरी हुजे, सो असांखे इहो घुरिजे त असां जेके एप्स आहिनि उन्हनि जो इस्तेमालु त ज़रूरु कयूं, पर उन्हनि जे ऑप्शन खे इहो सम्झूं त हीउ जेको ऑप्शन आहे उहो छो ॾिनो वियो आहे। ख़ुदा न ख़ास्ता के अहिड़ा माण्हू बि आहिनि समाज में जेके पढ़ियल लिखियल न आहिनि, अगरि उहे वॉइस कनि त उन्हनि खे ठहे थो छो त हू लिखी नथा सघनि। पर जेकॾहिं हिकिड़ो पढ़ियल लिखियल माण्हू वॉइस करे थो ऐं लिखे नथो त इन सां छा थो थिए त हिकु त उन्हनि जो जेको तहरीरी अमल आहे उहो मुतासिर थिए थो ऐं हिकु त जेको ॿुधण वारो माण्हू आहे अगरि उहो फैमिली में वेठो आहे, पंहिंजे ॿारनि बच्चनि में वेठो आहे, उन मैसेज खे अगरि हू मोबाइल फ़ोन खणी ॿाहिरि ॿुधंदो त घर वारा अगरि शादीशुदा आहे त उनजी घरवारी खे ज़रूरु शक थींदो थी छा ॿुधणु वियो आहे। पर उहो मैसेज अहिड़ो हूंदो आहे उहो अगरि घर में बि नथो ॿुधी सघिजे छो त ॿाहिरि जा मामला ॿाहिरि जा हूंदा आहिनि ऐं घर जा मामला घर में हूंदा आहिनि। सो असांखे जेके एप्लीकेशन्स आहिनि मोबाइल जूं उन हवाले सां ज़रूरु सोचणु घुरिजे त असीं जेकॾहिं पढ़ियल लिखियल आहियूं त उन में असां जेको वॉइस मैसेज आहे जेकॾहिं लिखी नथा सघूं तॾहिं इस्तेमालु कयूं, जेकॾहिं लिखी था सघूं त असांखे तहरीर लिखणु घुरिजे त जीअं असां में इहा हैबिट ख़तमु थिए जंहिं मां मालूम थिए त असां लिखी था सघूं ऐं हिकु ख़ामोश अंदाज़ में अगरि बस में वेठल आहियूं त असां उहो मैसेज पढ़ी सघूं, फौरी तौर ते उहो नियापो असां पाण उन जो तदारुक करे सघूं या अगरि उन में को अहिड़ो अहम पैगाम आहे। हीअ असांजो अॼु जो पैगाम हो त व्हाट्सएप में पढ़ियल लिखियल माण्हू वॉइस मैसेज जी जॻह ते जेकॾहिं उहो मैसेज टाइप कनि, हिकु त ॿोली खे तक़वियत मिलंदी ऐं ॿियो त जेको वॉइस मैसेज आहे उन जी ख़बर पवंदी त वॉइस मैसेज कंहिंखे करिणो आहे ऐं तहरीरी तौर ते माफ़ कजो कंहिंखे लिखिणो आहे। ॾींदा इजाज़त हिन पैगाम खां पोइ पंहिंजे बरकत बलोच खे अल्लाह हाफ़िज़।